मोहम्मद रमज़ान जी घरवारी आहियां। असां भट्टी आहियूं। कुझु टाइम मोरे में हादसो थियो हो। ज़िया लंजार साहब खे जे हाउस खे बाहि आई हुई। उन में घणा माण्हू काबू कया अथनि। मसइला आहे त माना घणा माण्हू काबू कया अथनि। उन में मुंहिंजो पुटु समंद ऐं अकरम भट्टी ऐं समंद हुसैन भट्टी ॿियो नंबर ऐं टियों नंबर पुटड़ा मुंहिंजनि जा हरू भरू बेगुनाह नाला ॾिना अथनि। कंहिं बि ॾोह में मुनविस न आहिनि, कहिड़े बि ॾोह में मुनविस न आहिनि, केॾे बि कोन विया आहिनि। मुंहिंजा बचिड़ा कारोबार हलाइण वारा, दुकान ते वेहण वारा। इन बावजूदि असां बचकर मैडम अलीज़ा खे अर्ज़ु कयो आहे, हथु ॿधी अर्ज़ु कयो आहे। उन हुकुम बि ॾिनो आहे असांखे, पर असांजी का बि अदालत नथी थिए। 2.5 महीना थिया आहिनि मां उन ॾे वई हुअसि। उन खां पोइ असांखे तारीख़ूं बि ॾिनियूं अथनि, असांखे पक बि ॾिनी अथनि त असां पट सट करे ज़मानतूं विधियूं आहिनि, असां अर्ज़ु कया आहिनि। असां भॻा टुटरा ॾाढा आहियूं, असांजी का अदालत न थी आहे। असां जेके वस वारा आहिनि भाऊ, जेके जिन्हनि जे हथ में आहे, उन्हनि खे असां ॿाहूं ॿधी अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांजा बचिड़ा इंसाफ़ कनि, असांजा बचिड़ा आज़ाद। मां नवाब शाह इस्पताल में दाख़िल हुयसि, सेवण वारी इस्पताल में मां दाख़िल आहियां। कल्ह मां इस्पताल मां आई आहियां। इन सदमे, बच्चनि जे सदमे में मूंखे दिलि जो अटैक बचकर पइजी वियो आहे, मूंखे शुगर बि थी वियो आहे। मां बच्चनि खां सवाइ मां नथी रही सघां। नालो छा आहे, तमामु मां परेशान घणी आहियां। मुंहिंजे हलाई चलाई वारा बचिड़ा इहे ई ॿई आहिनि जेके घर खे हलाइण संभालण वारा। मूंखे इलाजु कराइण वारो केरु को मुंहिंजो मुड़ुसु बि बीमार थी वियो आहे। इन सदमे में तमामु मां परेशान आहियां। ख़ुदा खे कयो मञियो, जिन्हनि भाइरनि जे हथ में आहे उन्हनि खे अपील आहे त ख़ुदा जे वास्ते पंहिंजनि बच्चनि जे सदके मुंहिंजा बच्चा आज़ादु कयो वञनि। मां परेशान तमामु घणे मां घणी आहियां। मां हली नथी सघां, मुंहिंजो जिगर सॼो बच्चनि में जली वियो आहे, परेशानी में, सदमे में। हाणे मूंखे जेको मां हथड़ा ॿधी अर्ज़ु थी कयां, वरी बि अपील आहे हुकूमत खे, सभिनीनि भाइरनि खे अपील आहे त मुंहिंजा बचिड़ा आज़ादु कयो वञनि। मां तमामु घणे मां घणी हली नथी सघां बच्चनि खां अलावा। जेतिरो पुॼे मूंसां महिरबानी कयो।